हरि ओम नमः शिवाय। तव्हां सभिनी हरि भक्तनि खे नमस्ते। ही कथा पाण श्री गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। हिन कथा खे कृपा करे ध्यान ॾेई मन सां ॿुधिजो। हिकु भंवरो हो। भंवरो जेको गुलनि ते वेंदो आहे। हू हर ॾींहुं बाग़नि में वेंदो, गुलनि ते वेंदो ऐं गुलनि में जेका हुनखे आनंद मिलंदो आहे उन आनंद जो मज़ो वठंदो हो। ईअं भंवरे जी हिकु मक्खी सां दोस्ती थी वई। मक्खी सां दोस्ती थी वई हुनजी भंवरे जी। तव्हांखे ख़बर आहे न त मक्खी छा कंदी आहे। मक्खी हमेशह कचिरे ते गंद ते वेंदी आहे। तव्हांजो बदन सॼो साफ़ु हूंदो, सॼो शरीर साफ़ु हूंदो इंसान जो, त बि मक्खी उन जॻह ते वञी वेंदी जिते गंद हूंदो। गंद मतिलबु त जिते को चोट बि लॻल हूंदी, को धक लॻल हूंदो, त मतिलबु मक्खी उते वञी वेंदी आहे जिते गंद हूंदो आहे। मक्खी जी दोस्ती थी भंवरे सां। भंवरे चयो मक्खी खे, तूं छो हिते गंद में पोयां सॼो ॾींहुं भटकंदी रहंदी आहीं। अचु त हल तोखे अॼु मां बाग़ घुमाया जिथे मूंखे अत्यंत आनंद ईंदो आहे। जाम मज़ो ईंदो आहे मूंखे बाग़ में। अचु तूं बि हली अॼु मूंसां गॾु उन मज़े जो आनंद वठि। मक्खी वेई भंवरे सां गॾु बाग़ में। भंवरे सां गॾु सॼो ॾींहुं बाग़ घुमंदे घुमंदे मक्खी थकी पई ऐं हिकिड़े गुल जे मथां वञी वेठी ऐं वेंदी शर्त थकावट जे करे मक्खी खे निंड अची वई। एतिरीअ में उते हिकु संत आयो। उहो पूजा लाइ गुल कढी रहियो हो बाग़ मां। त गुलनि में कढंदे कढंदे संत उहो गुल बि कढियो जंहिं गुल जे मथां मक्खी सुती पई हुई। उन संत उन्हनि गुलनि खे सीधो वञी भॻवान जे चरणनि में रखी छॾियो। जॾहिं मक्खी उथे त ॾिसे त आउं किथे अची वई आहियां। हीअ त आउं परमात्मा जे चरणनि में अची वेठी आहियां। आउं त हिकु गुल ते सुती हुअसि ऐं हिते परमात्मा जे चरणनि में अची वेठी आहियां। ॾिसो, मक्खी भॻवान जे चरणनि में तॾहिं पहुती जॾहिं उन मक्खी जो संग भंवरे सां थियो। भंवरे सां थियो तॾहिं वञी मक्खी बाग़ घुमी त हिकिड़ो गुल हो जंहिं ते सुम्ही पई त हिकु संत खणी वञी उन गुल खे भॻवान जे चरणनि में रखियो ऐं मक्खी बि भॻवान जे चरणनि में पहुची वई। अहिड़ी तरह पाण खे बि हिकु संत खपे। जहिड़ी तरह मक्खीअ खे भंवरे जी ज़रूरत पई, पाण खे बि हिकिड़ो महासंत खपे, को गुरु खपे जेको पाण खे सत्संग ॾे वठी वञे। जीअं भंवरो मक्खी खे बाग़ में वठी वियो हो, संत पाण खे सत्संग ॾे वठी वेंदो, भॼन भक्ति सां लॻाईंदो ऐं पाण बि संत जे संग में, गुरु जे संग में वञी भॻवान खे प्राप्त कंदासीं। सभई चयो जय सिया राम। अगरि तव्हांखे ही शॉर्ट ऐं मोटिवेशनल स्टोरी कहाणी सुठी लॻी हुजे त महिरबानी करे हिन खे वधि मां वधि शेयर कजो त ॿियनि भक्तनि खे बि हिन मां लाभ हासिल थिए। ऐं हिन कहाणी मां असांखे 2 सबक मिलनि था, जिन सबकनि जो जवाबु तव्हांखे ॾियणो आहे। हीअ कहाणी ॿुधो ऐं असांखे मैसेज करे ॿुधायो त तव्हां हिन कहाणीअ मां छा सबक हासिल कयो। धन्यवाद। जय श्री राम।